नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के भिरासिटी में खबर ॾींदा भिरासिटी में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे ज़िल्हई नोश़्रोफीरोज जनरल सैकेटरी राणा मظھر इकबाल फक़ीर बशीर कीरियो फक़ीर गुलाम मुस्तफ़ा बहन ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पीपल्स पार्टी हुकूमत नाकाम थी चुकी है। असांजे कारकुननि जे घरनि ते गैर कानूनी तरीक़े सां पुलिस जूं चढ़ाइयूं कयूं पियो वञनि। हिननि चयो त मुस्लिम लीग फंक्शनल नवाब शाह जे अॻुवाण फक़ीर मुहिब जमाली खे हरासा करे ज़बरदस्ती पीपल्स पार्टी में ऐलान करण लाइ संदसि घर ते चढ़ाई करे उन जे घर वारनि सां बद सलूकी कई वई है। असां पीपल्स पार्टी ऐं सिंध पुलिस जे अहिड़े किरड़ हरकत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत करियूं था। असां पंहिंजे वर्करनि जो दिफ़ा करण ॼाणूं था। असां जे बर्दाश्त खे कमज़ोरी न समझो वञे। असां हुर ऐं फंक्शनल लीग जा वर्कर पीर साहब पागारे जे हुकुम जे इंतज़ार में आहियूं। असां सिर कटाइण ॼाणूं था पर झुकण न आहियूं सिखिया। हिननि चयो त ज़रदारी लीग जा ॾींहं ॻणिजी चुका ऐं इंशाअल्लाह शहीद बेनज़ीर आबाद ज़िलो फंक्शनल लीग जो किलो साबित थींदो। हिन वधीक चयो त फक़ीर मुहिब जमाली के फौरन आज़ाद कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।